अली पब्लिक स्कूल ओडेरोलाल विलेज पारां सक़ाफ़ती प्रोग्राम इल्म सख़ाफ़त ऐं सुञाणप जो जशन जे हवाले सां सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि सियासी समाज जी माण्हुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। हिन हवाले सां उन्हनि मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नालो आहे फिज़ा मिला, क़ौमी अवामी तहरीक जो महाआज़ाद सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक ऐं ज़िले मटिया जी सदर आहियां। ज़बरदस्त पियो हिकु सॼी सिंध मां मंशात ख़तमु थी करे वञे, जेकी हींअर हर हंधि हली रही आहे, सिंध जो नौजवान नसल खे तबाह करे रही आहे। ऐं हिकु हंधि अहिड़ा सुठा प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थी थिए, ऐं ॿिए हंधि असांखे ॾुख थो थिए त सिंधी ॿारनि जे हथ में कलम जे बदिरां लठियूं आहिनि, काठियूं आहिनि, ऐं किन स्कूलनि में स्कूल न आहिनि। इन करे असीं जेके हींअर हुक्मरान आहिनि उन्हनि खे चवणु था चाहियूं त सिंध काफ़ी सारे ॻोठनि में स्कूल ई न आहिनि, उनखे पंहिंजो तइलीम हक़ आहे उन्हनि जो, उन्हनि खे पंहिंजी तइलीम ॾिनी वञे। ही प्रोग्राम जेको आहे सिंधी कल्चर जे बारे में आहे, सिंधी कल्चर छा आहे, कीअं आहे। असां हिते केतिरनि ई ॿारनि जेको आहे न परफॉर्मेंस ॾेखारी आहे। असां सिंध खे मतिलबु हिते सिंधियुनि माण्हुनि खे ॾेखारे था चाहियूं त एजुकेशन तमामु घणी ज़रूरी आहे। असां एॾियूं परफॉर्मेंसिस रखियूं आहिनि, स्पीचिस रखियूं आहिनि, जंहिंमां इहा ख़बर पवे त तइलीम केॾी ज़रूरी आहे। ऐं सिंध खे इलाही माण्हू जेको आहिनि पाण खे इज़त ॾियणु घुरिजे। सिंध जेकी आहे उहा इलाही शान वारी ऐं मान वारी आहे। पंहिंजी सिंध जी तारीफ़ में पाण जेतिरो बि चऊं उहो सभु कुझु घटि आहे। ऐं जेको मोराई साहब जो मेरान टीवी जो जेको उनवान हो पढ़ो लिखो हुनर सिखो, बिल्कुलु उन ई तहत अली पब्लिक स्कूल जेको आहे हिते हीउ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। ऐं हिते केतिरनि ई कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि जी नियाणियुनि जेका आहे हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे। ऐं प्रोग्राम जेको आहे उहो तालीम जे हवाले सां ऐं तमामु सुठो प्रोग्राम थी रहियो आहे। कैमरामैन ख़ालिद कासकली सां गॾु फज़ल बलोच, मेरान टीवी ओडेरोलाल।